दोस्तों शाहिद खुशवर के यूट्यूब चैनल में सभी दोस्तों के ज़बरदस्त अपडेट में खुश आमदीद। अज धमाकेदार पंजाबी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड की पूरी कहानी तक रिव्यू करे बुधाईंदासीं, रिव्यू कंदासीं नेक्स्ट एपिसोड पोई किस जो रिव्यू कंदासीं। दोस्तों ज़बरदस्त ये अपडेट है, इनके आखिर ताईं ॾिसंदा थी सके तो असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशवर के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही तव्हांजो पंहिंजो चैनल है। दोस्तों अक्सर तुम ॾिसी रहा हो तो कहानी ड्रामे जी कॾहिं हिन भर आहे त कॾहिं हुन भर, कॾहिं शेरल वारा रुंडे के कुटनि था त कुटनि कोन था, रुगो धमकियूं था ॾियनि, हवाल था करनि ऐं रुंडो इन्हनि खे आङुरियुनि ते नचाए थो त ॻाल्हि साॻी आहे। ऐं अकबर ख़ान के भी गद्दार जी ख़बर पइजी चुकी है। तुम ॾिठो आहे त हाणे हू पंहिंजी घरवारी जो पलांद इन जाबर ऐं जमालू कमालू रुमालू मां हिसाब किताब वठंदो। अचण वारे एपिसोडनि में जेको जाबर सोचो आहे हैदर जे हथां मरायां सांवल खे, इहा कोशिश भी नाकाम थींदी। इन्ही जाबरे जी ऐं हैदर मथां मारिजी पवे पर सांवल कोन मरंदो, हू हीरो आहे। ऐं हेॾां जेको आहे दोस्तों हैदर मरंदो त सिखू जो हक़ हिसाब बराबरि थी वेंदो। अचण वारे एपिसोडनि में ये एक्शन वारा ज़बरदस्त सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। अगर अपडेट सुठी लगी तो शाहिद खुशवर के यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।